इस्लामाबाद मुल्क में रबीउल अव्वल जो चंड ॾिसण जे लाइ रोयत हिलाल कमेटी जो इजलास 29 सफ़र अरबा जे ॾींहुं थींदो। इजलास जी सदारत रोयत हिलाल कमेटी जो चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद कंदो। सॼे मुल्क में शहादतुनि जे आधार ते रबीउल अव्वल जी चंड जो ऐलान कयो वेंदो। रबीउल अव्वल महीने 1446 हिजरी जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी रोयत हिलाल कमेटी जो इजलास 4 सितंबर ते इस्लामाबाद में थींदो। इजलास में आलम साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे वज़ारत मौसमियात खातो ऐं स्पार्को जा नुमाइंदा शरीक थींदा। इन हवाले सां ज़ोनल रोयत हिलाल कमेटी जा इजलास सूबाई हेडक्वार्टर में थींदा। सॼे मुल्क में रबीउल अव्वल महीने में ख़ासि तौर ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾींहुं 12 रबीउल अव्वल अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वेंदो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।